जी तरक्की असां सभिनी लाइ हिकु बहितरीन मिसाल आहे। चीन जे शहर शेंज़न थोरे वक़्त में तरक्की जूं मंज़िलूं तय कयूं आहिनि। कुझु ॾहाका अॻु शेंज़न शहर मुहाणनि जो नंढो ॻोठु हो। दुनिया खे चीन जी तरक्कीअ मां सिखणु घुरिजे। अॼु पाकिस्तान जी मैशत जो चीन सां को मुक़ाबिलो नाहे। पाकिस्तान में सीड़पकारी में आसानी लाइ बिज़नेस काउंसिल क़ाइमु कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चीन जे शहर शेंज़न में पाक चाइना बिज़नेस फोरम जी तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी चीन यात्रा शेंज़न में पाक चाइना बिज़नेस फोरम जी तक़रीब। वज़ीर आज़म शरीफ़ नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो चवणु आहे त पाकिस्तान में ज़राअत समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी जा मौक़ा मौजूदु आहिनि। SIFC सीड़पकारी जी हौसला अफ़ज़ाई लाइ क़दम खणी रही आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त महांगाई पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो आहे। महांगाई जी शरह में घटिताई अची रही आहे। पाकिस्तान जी मईशत दुरुस्त रस्ते ते हली रही आहे। हलंदड़ साल करंट अकाउंट खसारो $1 अरब खां घटि रहंदो। महांगाई जी शरह 38 मां घटिजी 11% ताईं अची वई आहे। व्याज जी शरह जे मामले ते असांखे हलंदड़ साल ॾिसणो पवंदो। हुकूमत इक़्तिसादी सुधारनि जी एजेंडा ते ध्यानु ॾेई रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी शेंज़न में चीनी कंपनी ट्रांसशन होल्डिंग जे बानी ऐं चेयरमैन ज़ू ज़ाओजियांग सां मुलाक़ात। चीनी कंपनी पारां पाकिस्तान में पंहिंजा मोबाइल ठाहिण जी यूनिट में सीड़पकारीअ में दिलचस्पी जो इज़हार। चीनी कंपनी पारां मोबाइल फ़ोन्स जी तैयारी, इलेक्ट्रिक बाइक्स, जदीद ज़राअत, फिनटेक में सीड़पकारीअ में बि दिलचस्पी जो इज़हार। वज़ीर आज़म वफ़ाक़ी वज़ीरनि खे चीनी कंपनी सां गॾिजी हिकमत अमली तैयार करण जी हिदायत कंदे चयो आहे त हुकूमत परॾेही सीड़पकारनि ऐं कारोबारी शख़्सियतुनि खे सहूलियतूं फ़राहम करे रही आहे। पाकिस्तान हर क़िस्म जा वसीला मौजूदु आहिनि। असां वटि सभ खां वॾी ताक़त असांजी नौजवान इफ़रादी क़ुवत आहे। सुप्रीम कोर्ट में सेनेटर फैसल वावड़ा ऐं MK मकान मुस्तफ़ा कमाल ख़िलाफ़ तौहीन अदालत जे पाण मुरादी नोटिस केस जी ॿुधणी। अदालत जी तलबी ते फैसल वावड़ा ऐं मुस्तफ़ा कमाल अदालत में पेश। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी रिमार्क्स न आहिनि त पार्लियामेंट में अदलिया जे हवाले सां ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। असां इहो सम्झूं था त हिकु आइनी इदारो आहे। क़ौम खे हिकु क़ाबिल एहतराम अदलिया ऐं फ़ाल पार्लियामेंट घुरिजे। हिकु आइनी इदारो ॿिए आइनी इदारे ते हमलो करे त को फ़ाइदो न आहे। FIA समाजी अॻवान सारिम बर्नी खे इंसानी स्मगलिंग जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे वरितो। ज़रियनि मूजिबि अॼु सारिम बर्नी जीअं ई अमरीका खां कराची एयरपोर्ट पहुतो त FIA जे एंटी ह्यूमन एंड ट्रैफिकिंग टीम खेसि हिरासत में वरितो। FIA अख़्तियारनि मूजिबि सारिम बर्नी खे अमरीकी हुकूमत जी शिकायत ते गिरफ़्तार कयो वियो। मथसि 25 खां वधीक ॿारनि खे ग़ैर क़ानूनी तरीक़े सां अमरीका मोकिलण जो इल्ज़ाम आहे। भारतीय चूंडनि में 400 सीटूं हासिल करण जी दावा कंदड़ नरेंद्र मोदी खे धचको। वॾी अक्सरियत माणे न सघियो। भारतीय जनता पार्टी सादी अक्सरियत खां महरूम। NDA इतिहाद जी अॼोकी गॾजाणीअ में नरेंद्र मोदी खे टियों भेरो वज़ीर आज़म बणण जो इम्कान। BJP खे माज़ी में 303 सीटुनि जी भेट में हिन भेरे 240 सीटूं मिली सघियूं। 543 रुकनी लोकसभा में। सादी अक्सरियत लाइ 272 सीटूं घुर्बल। BJP खे पंहिंजे गढ़ उत्तर प्रदेश में शिकस्त। बाबरी मस्जिद जी जॻह ते राम मंदिर ठाहींदड़ BJP अयोध्या में हार मञी वरिती। तमिलनाडु मां बि मुकमल सफ़ायो। महाराष्ट्र में राहुल गांधी जो इतिहाद NDA खां अॻिते। ओलह बंगाल में बि ममता बनर्जी छायल। भारत जी मुखालिफ़ धुर पार्टी कांग्रेस खे 94 सीटुनि ते कामयाबी। 2019 जी भेट में हिन भेरे 42 सीटूं वधीक खटे वरितियूं। हुकूमत ठाहिण नामुमकिन। कांग्रेस अॻवान राहुल गांधी चयो आहे त हुननि हुकूमती मशीनरी ख़िलाफ़ चूंड विढ़ी आहे। संदन वेढ़ भारतीय आइन खे बचाइण लाइ हुई। भारत जे अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे त उन्हनि खे मोदी न घुरिजे। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि में चूंड मुहिम जे ख़र्चनि जा तफ़सील जमा न कराइण जो नोटिस वठी छॾियो। 40 सियासी जमायतुनि जे अॻवाननि खे अॼु तलब कयो वियो। तलब कयल अॻवाननि में अख्तर मेंगल, अख्तर इक़बाल डार,
इफ्तिखार चौधरी, असफंदयार वली, जमशेद दस्ती, चौधरी शुजात हुसैन ऐं राजा अब्बास नासिर शामिल। पाकिस्तान रेलवेज़ पारां ईद उल अज़हा जे मौक़े ते 3 ख़ासि रेलगाॾियूं हलायूं वेंदियूं। रेलवे तर्जुमान मूजिबि ईद जे मौक़े ते कराची खां 2 ऐं कोयटा खां 1 ईद स्पेशल ट्रेन हलाई वेंदी। पहिरीं ईद स्पेशल ट्रेन 14 जून ते 6:30 वॻे कराची खां पेशावर रवानी थींदी। ॿी ईद स्पेशल ट्रेन 14 जून ते कोयटा खां राति जो 10 वॻे रावलपिंडी रवानी थींदी।